अस्सलाम वालेकुम टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। नए माली साल जी वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असेंबली जो बजट इजलास 10 जून अरबा ते 5 वॻे थींदो। ज़रूरत मूजिब बजट इजलास लाइ क़ौमी असेंबली ऐं सेनेट इजलास जी समरी उमाणी वई आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत चयो आहे त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट या वफ़ाक़ी आईनी अदालत जे मातहत न आहे। मुल्क में इन वक़्त 5 ख़ुद मुख्तियार हाई कोर्ट्स आहिनि। हर हाई कोर्ट आज़ाद आईनी अदालत आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो आहे त हाई कोर्ट जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में चैलेंज थी सघनि था। हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण सां अदालत मातहत नथी थी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा ईरान ऐं कुवैत जे सरबराहनि सां राब्ता, छिकताण घटाइण ऐं ख़िते में अमन जे क़याम ते ॻाल्हि ॿोल। तॾहिं ख़ाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिरावी चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ बहितरीन ऐं मुख़लिसाणो किरदार अदा करे रहियो आहे। पाकिस्तान खे उमीद आहे त धुरियूं जंगबंदी मफ़ाहिमत ते अमल कंदियूं। तॾहिं ख़ाते जे तर्जुमान मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदे ते मुख़लिसाणो अमल बहाल करे पाकिस्तान जे हिसे जो पाणी रोकण वारा मनसूबा ख़त्म कया वञनि। पाकिस्तानी इदारनि ऐं माण्हुनि मथां हमला बर्दाश्त न कया वेंदा। ख़ातिरी चाहियूं था त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थिए। कुवैत एयरपोर्ट ते ड्रोन हमले जी वीडियो जारी करे छॾी। कुवैत इख़्तियारियुनि जो चवणु आहे त एयरपोर्ट जे टर्मिनल 1 ते ईरानी ड्रोन सां हमलो कयो वियो। पासदारनि इनक़लाब पारां कुवैत एयरपोर्ट मथां हमले जी तरदीद। तर्जुमान जो चवणु आहे त कुवैत जे हवाई अॾे ते तबाही अमरीकी दिफ़ाई निज़ाम पैट्रियाट में ख़राबी सबब थी। ईरान ख़िलाफ़ जंग में ट्रंप जा इख्तियार घटाइण लाइ अमरीकी पार्लियामेंट में ठहराव मंज़ूर। करारदाद जे हक़ में 215 मुखालफ़त में 208 वोट पिया। करारदाद डेमोक्रेटिक्स पारां पेश कई वई। चइनि रिपब्लिकन मेंबरनि बि डेमोक्रेटिक्स जो साथ ॾिनो। करारदाद मूजिब ईरान ख़िलाफ़ जंगी कार्रवाई कांग्रेस जी मंज़ूरी खां सवाइ न कई वेंदी। अमरीकी अख़बार दावा कई आहे त अमरीका हाणे ईरान ख़िलाफ़ ॿीहर जंग न कंदो। सदर ट्रंप पंहिंजे मशीरनि खे ॿुधाए छॾियो आहे त जेसीं ताईं ईरान अमरीकी फ़ौजुनि खे निशानो न बणाईंदो तेसीं ताईं ॿीहर जंग न कंदासीं। रिपोर्ट मुताबिक़ ट्रंप इंतज़ामिया सफ़ारतकारी खे तरजीह ॾेई रही आहे। जंग खे वधीक फैलाइण नथी चाहे। इसराइल ऐं लिबनान जंगबंदी ते राज़ी थी विया। अमरीका जी टाकड़ी में ॻाल्हियुनि जे चौथे दौर बैदि गॾियल पधरनामो जारी। ॿिन्ही मुल्कनि ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। इसराइल ऐं लिबनान 22 जून ते ॿीहर ॻाल्हियूं कंदा। अमरीकी परॾे वज़ारत मूजिब हिज़बुल्लाह खे हमला रोकण ऐं ॾखण लितानी सेक्टर ख़ाली करणो पवंदो। ईरान ऐं लिबनान अज़म बरजायो आहे त हिक ॿिए ख़िलाफ़ अॻिराई न कंदा। गिलगित बल्तिस्तान में आचर ते इलेक्शन चूंड सरगर्मियूं उरूज ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु गाहकोच में जलसे खे ख़िताब कंदो। आसिफा भुट्टो ज़रदारी जी बीए चौल नगर में जलसे के खिताब। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जी इलेक्शन मुहिम जे सिलसिले में रैली। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील लावेवड़ ऐं वफ़ाक़ी गॾु वज़ीर मोहसिन नक़वी विच में मुलाक़ात। मुल्क में अमन अमान बैन अल-अक़वामी तावन ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। कराची समेत सिंध जे वॾनि शहरनि में मंशियात जे ख़ात्मे ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी पारां कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिंध हुकूमत जो वाखाण। सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में तावन क़ौमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जो बहितरीन ज़रियो आहे। क़ौमी मफ़ाद जे मामलनि जो समूरनि इदारनि ऐं हुकूमतुनि खे गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत ॾोहनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान क़ाइमु रखण लाइ कोशिशुनि खे वधीक तेज़ कंदी। सामान जो जवाबदार कारण जे इल्ज़ाम हेठि घरवारी ऐं भाउ खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। ॻोठ रज़ा मोहन शहर में औरत पठाणी शहर ऐं नौजवान शहबाज शहर बेदर्दी सां क़तल। पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। नौजवान जो लाश वाह में लोढ़ण जा इतला। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।